अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नमा युवफ़्फ़ास्साबिरूना अजरहुम बग़ैर हिसाब आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम शाहस्त हुसैन व बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन सरदाद मगर दाद दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन कंदासो अज नबी साईं जे कुलन जे स्वार जो गालियों कंदासो अज नबी साईं जे कुलन जे स्वार जो गालियों ए भला कंहिंखे नरवारी जो मुसाफ़िर यार जो गालियों बेटाई फरमाए तो सब्र ऐं शुक्र खे सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मोहान पोइ पिरी अचे पाण पाणई बधंदुम पटियूं ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी
दुरूद शरीफ पे आवाज़े बुलंद सबई गजी इश्क सा मोहब्बत सा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। लाइके सद इज्जत व एहतराम पीरे तरीकत रहबरे शरीयत हजरत किबला साईं सैयद मोहम्मद तैयब शाह दामत बरकातुहुल आलिया सादात सगोरा उलमाए किराम हुफ़ाज़े किराम तवाजे अॻियां रब करीम जे कलामे मुक़द्दस मां अल्लाह साईं साबरीन खे जेको इनाम ॾींदो उन जे बारे में मूं आयत सगोरी तिलावत कई आहे। मुहर्रम शरीफ जो महीनो आहे। पूरी दुनिया के खबर आहे त सन 61 हिजरीअ जे अंदर 10 मुहर्रम जुम्मे शरीफ जे दिहाड़े ते सैयदना व मुर्शिदना हजरत इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जेका कुर्बानी ॾिनी आहे उहा एडी वॾी अज़ीम कुर्बानी आहे जो को बि मुस्तफ़ा जो ग़ुलाम ऐं उम्मती उन कुर्बानीअ खे विसारे नथो सघे। मुर्शिद इमाम हुसैन आली मकाम जे खिदमत में उन जे याद में महबूब मुर्शिद इमाम हुसैन आली मकाम जा मुहिब मोहब्बत रखण वारा अकीदत रखण वारा इमाम हुसैन जा मुरीद सदाइण वारा पंहिंजे महबूब मुर्शिद जे याद में हे प्रोग्राम रखंदा आहिनि। इंशा अल्लाह ताला मां तव्हांजे अॻियां इमाम हुसैन सखिया जंहिं जहिड़ो सखी मां ॼणियो ई कोन्हे। सैयदना इमाम हुसैन आली मकाम बहादुर अहिड़ो को बहादुर दुनिया ते ॼाओ कोन्हे। सैयदना इमाम हुसैन आली मकाम जंहिंजो नसब आला जंहिंजो हसब आला जंहिंजो इल्म आला जंहिंजो उसूल आला जंहिंजो फुरू आला उन मुर्शिद इमाम हुसैन जो ज़िक्र खुदा जो कसम जेस ताईं सिज हूंदो जेस ताईं रात हूंदी जेस ताईं सितारा हूंदा जेस ताईं सच्चा मोमिन मुस्तफा जा गुलाम हूंदा इमाम हुसैन जो ज़िक्र हलंदो आहे। इंशाअल्लाह ताला तव्हांजे अॻियां इमाम हुसैन जा फज़ाइल उन जे शहादत जे बारे में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि पर चूंकि अॼुकल्ह ही जेको दौर जंहिं दौर मां पाण गुज़रूं पिया उन में असां वटि इल्म बि घटिजी वियो आहे रसूलुल्लाह जे दीन ते अमल बि घटिजी वियो आहे ऐं भलारनि जूं सोबतूं बि घटिजी वियूं आहिनि। इन करे कुरानी तालीमात मां हदीस जे तालीमात मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामनि जे तालीमात मां हजरत पीरान पीर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला ने जे तालीमात मां थोरो सब्र जे बारे में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। इंशाअल्लाह ताला जेतिरी तव्हां मोहबत ॾेखारी ओतिरो ई मां अर्ज़ कंदुसि। सबई गॾिजी हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ो इंशाअल्लाह ताला बेड़ो सभिनी जो पार थींदो। अलाए जो थोरो आवाज़ वधा मिठा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि
दुरूद पढ़ण सां रब राज़ी थींदो आहे। दुरूद पढ़ण सां इंसान जा गुनाह माफ़ थींदा आहिनि। दुरूद पढ़ण सां जन्नत जो रस्तो मिलंदो आहे। दुरूद पढ़ण सां इंसान जी रिज़्क़ रोज़ीअ में कुशादगी ईंदी आहे। दुरूद पढ़ण सां मदीने वारे जो दीदार थींदो आहे। इन करे गॾिजी सभई गॾिजी पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना, ओदे पोयां बि पढ़ो शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। ॾाढिया सुभान अल्लाह। अजीजो दोस्तों, माशर जे मैदान में अल्लाह ताला नमाज़न खे उजूरो ॾींदो, ज़कात ॾियण वारनि खे उजूरो मिलंदो, रोज़ाइतन खे उजूरो मिलंदो, हाजन ऐं गाज़न खे ऐं सखन खे उजूरो मिलंदो, नफ़िल पढ़ण वारनि खे उजूरो मिलंदो, तहज्जुद पढ़ण वारनि खे उजूरो मिलंदो। जेको पंहिंजे कामिल मुर्शिद सां सची मोहब्बत रखंदो, रसूलुल्लाह जे सुन्नत जी इत्तिबा कंदो, उन्हनि खे उजूरो मिलंदो। पर इन्हनि सभिनी खे तोरे उजूरो ॾिनो ईंदो। अल्लाह फरमाए थो इन्नमा युवफ़्फ़स साबिरून अजरहुम बिग़ैरि हिसाब। पर रब करीम फरमायो त जेके मुजाबाना मुसीबत ते तकलीफ़ ते जेके साबिर रहनि था, जेके सब्र कनि था, रब फरमाए थो उन्हनि खे बग़ैर हिसाब जे उजूरो ॾिनो वेंदो। तकलीफ़ मोमिन जो ॾाजा, मुसीबत मोमिन जो ॾाजा, मुसीबत हर इंसान रसूलुल्लाह जो सचो उम्मती हर वक्त आज़माइश में हूंदो आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखो। अल्लाह से फरमाए थो आसिबन नास ऐं युतरकू ऐं यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। रब फरमाए थो मोमिनन गुमान कयो आहे त असां कलमो पढ़ियो आहे, रब खे वहदहू ला शरीक समझो आहे, हाणे असांखे आज़मायो न वेंदो, असांखे तकलीफ़ में न विधो वेंदो। रब फरमाए थो वलक़द फतन्नल लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। रब फरमाए थो तव्हां खां अॻु में जेके गुज़री विया असां उन्हनि खे बि आज़मायो। मुंहिंजा मौला तोखे त सभु कुझु ख़बर आहे। इंसान जे पैदा करण वारो अल्लाह अवाईए, मुंहिंजा मौला तोखे त सॼी ख़बर आहे। पर रब फरमाए थो त मोमिन जी सचे जी ऐं कूड़े जी ख़बर पए। सुभान अल्लाह। अजीजो दोस्तों, नबी पाक जा प्यारा गुलामो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के जिंदगी में तकलीफूं आयूं, आज़माइशूं आयूं, मुझे महबूबन करीमन उनखे कीअं मोह ॾिनो। थोरो मदीने शरीफ जो वाक़ियो आहे। मदीने शरीफ खां ॿाहिर अल्लाह ताला खे मदीनो शरीफ ॾेखारे। आमीन चओ सभु। आए वञण लाइ वो मदीने दे, मुंहिंजे दिल में दूध दुखने। हाय वञण लाइ वो मदीने दे, मुंहिंजे दिल में दूध दुखने। मोहब मदीने वारे खे मुंहिंजूं अखियूं शाल ॾिसने। अजीजो दोस्तों, उहद जे मैदान में
काफरन जो ऐं रसूलुल्लाह जे गुलामन जो मुकाबलो थियो आहे। इन पासे मोमिनन, उन पासे मुशरिक ऐं काफरन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो सगोरो हजरत हमजा साईं बेदर्दीअ सां शहीद थियो आहे। एडी बेदर्दीअ सां मुंहिंजी ज़ुबान ओए लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाए नथी सघे कीअं शहीद थियो आहे। शहीद करण खां बाद में केॾियूं तकलीफ़ूं मिलियूं आहिनि, छा हुन सां कंडीशन कई वई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पुफी मुबारक पुफी साहबा हलंदी आई, अर्ज़ कई या रसूल अल्लाह। बीबी सफिया सां अर्ज़ करण लगी, या रसूल अल्लाह मुझे भाव प्यारे हमज़े जो मुखे आखिरी दीदार करण दियो। नबी पाक फरमायो तो मुझी पुफी सगोरी तू मता दां करी, मता कूक करी, मता तू आहू फगान करी ऐं मुझे चाचे सगोरे जे सवाब में कमी अचे। चयाई त ओ मुझा मिठड़ा नबी, शान वारा नबी, जय बाबे जो पुत्र हजरत हमजा है, उन बाबे जी मां बिन्याणी आया। या रसूल अल्लाह मुझो फैसलो ॿुध, मां तोखे फैसलो थी ॿुधायां त हीउ त हिकिड़ो भाउ आहे, पर जे 1000 भाइर हुजनि तब तो रसूलुल्लाह जे दीन तां कुर्बान करे छॾे। नबी पाक के असहाबन सगोरन अर्ज़ कयो, हुजूर फरमायो त इन्नी सबर तो फसबिरो। अल्लाह जे नबी फरमायो त मूं बि सब्र कयो आहे, तव्हां बि सब्र कयो। मतलब त सब्र जो इस्लाम जे अंदर तमाम वॾो मक़ाम आहे। साबरीन ऐं शाकिरीन जेके आहिनि उन्हनि जे लाइ रब जो दीदार आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे उस्मान बिन मज़ऊन, उन जो नालो आहे। ॾाढियां सुभान अल्लाह। ओ जंहिंजी जल मां हुसैन ॼणियो तंहिं मां खे मुंहिंजो सलाम आहे। अल्हम्दुलिल्लाह मां 5 भेरा हजरत होस पाक जी यारी शरीफ में भी वियो आहियां ऐं हजरत मौला अली मुश्किल कुशा जी ज़ियारत भी कई आहे ऐं उन सां गॾोगॾु मुर्शिद हुसैन जी भी हाज़िरी साईं जन सां गॾु। ओ जंहिंजी जल मां हुसैन ॼणियो तंहिं मां ओखे मुंहिंजो सलाम आहे। महबूब जी न्याणी बतूल भली ज़हरा खे मुंहिंजो सलाम आहे। नबी पाक जी तालीम ॿुधो। नबी पाक जो सहाबी आहे उस्मान बिन मज़ऊन, उन जो नालो आहे। उन जो नंढड़ो पुटड़ो हो दुनिया मां रहमत करे। अजीजो दोस्तो, हबीबन जा प्यारा गुलामो, मुंहिंजा महबूब करीम मदीने वारा घोट उन जे घर में आया। हजरत उस्मान बिन मज़ऊन रसूलुल्लाह के जो ॾिठो त वधीक उन जे अखियुनि मां पाणी आयो। अल्लाह जे महबूब फरमायो त ओ उस्मान पुट मज़ऊन जा, मां तोखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾियां। महशर जे मैदान में क़यामत जे ॾींहुं जन्नत जा 8 दरवाज़ा हूंदा। तोखे ख़ुशख़बरी थो ॾियां त जन्नत जे 8 दरवाज़नि मां जंहिं बि दरवाज़े मां तूं जन्नत में दाख़िल थी त उहो तुंहिंजो पुटड़ो तोखां अॻु में उते दरवाज़े ते मौजूद हुजे ऐं तोखे मां वठी रब जे दरबार में पेश करे। अर्ज़ कयई या रसूल अल्लाह ख़ुशख़बरी भली आहे। ॿिया बि ग़ुलाम वेठा
नबी पाक खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह भला इहा खुशखबरी रुगो इन लाइ या असां लाइ आहे। नबी पाक फरमायो त जंहिं बि इंसान खे मुसीबत लगे तकलीफ़ पहुचे जेकॾहिं उन ते आज़माइश अचे त हू सब्र करे आओ फगान न करे कूक न करे रड़ न करे आओ फगान न करे सब्र करे त सब्र करण वारे खे इहा खुशखबरी मिलंदी। अजीजो दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलामो इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु ताला अन्हु अबा ॿुधो अथव इमाम हुसैन सुणे जो बचड़ो आहे ताजदार आहे वॾी शान वारो आहे वॾी इज़त वारो आहे। पाण फरमाया ई तफ़सील लिखियो आहे इमाम ज़ैनुल आबिदीन सोने फरमायो त महशर जे मैदान में अल्लाह ताला पढ़ो ॾियारींदो त दुनिया में मुसीबत ज़दा जिन मुसीबतुनि ते सब्र कयो उथी बियो तव्हांजी जाइ। अजीजो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो ही तमाम वॾी ॻाल्हि आहे। नबी पाक फरमायो त मल्ला सब्र लहू ला दीन लहू जेको माण्हू बेसब्र आहे जेको माण्हू सब्र जी साइड छॾे थो जेको माण्हू सब्र खां ॿाहिरि बीहे थो हुज़ूर फरमायो त उन जो को बि दीन कोन्हे को। हलो त हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे दरबार में हलो अबा हलंदो हुवल बक्काउ फिल ओ मेरा बिलैलन हुवद्दहाकु फी यौम ज़राबी ॾाढिया अदल असां वटि बि तूं हली आ अदल असां वटि बि तूं हली आ हिते बि हैदर अली अली आ। असां खां नफ़रत न कर भली आ असां खां नफ़रत न कर भली आ हिते बि हैदर अली अली आ। अदल असां वटि बि तूं हली आ हिते बि हैदर अली अली आ। बेत पढ़ियूं त हुवल बक्काउ फिल ओ मेरा बिलैलन हज़रत अली साईं एॾे वॾे शान वारो हो। रात जे टाइम में मस्जिद में मेहराब में रब करीम जे मोहब्बत में रब करीम जे खौफ में हुवल बक्काउ फिल ओ मेरा बिलैलन रात जे टाइम में रब करीम जे खौफ खां नमाज पढ़ंदे क़याम कंदे रुकू कंदे सजदा कंदे अखियुनि मां पाणी पर हुवद्दहाकु फी यौम ज़राबी हज़रत अली जो शान हुआ जॾहिं दुश्मन सां मुक़ाबले में हज़रत मौला अली मुश्किल कुशाईंदो आहे त हज़रत अली साईं दुश्मन सां मुक़ाबिलो कंदे खिलंदो आहे। उन मौला अली मुश्किल कुशा का पुछूं कि बिला सब्र छाए सब्र जो दर्जो छाए मां तव्हांखे थोरो दर्स ॾियां थो याद कजो याद कजो छो त ॿ करे पोइ मां सोणे हुसैन जो ज़िक्र कंदुसि कंहिंजो ज़िक्र कंदुसि। तव्हां सवेर खां वठी वेठा आहियो मां सम्झां थो तव्हां थकिजी बि पिया हूंदो। अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो दिल जे हुजूर सां ॿुधंदाल जो हज़रत मौला अली मुश्किल कुशा का पुछो ओ मुंहिंजा साईं ॿुधा त सब्र जी तारीफ़ चाहे सब्र छाके चइबो आहे पाण फरमायूं त सब्र जो ईमान में उहो दर्जो आहे
सब्र जो ईमान जे अंदर वो दर्जो आ ईमान सा सब्र जो वो ताल्लुक आ जिए हिन सिरिय जो हिन बदन सा ताल्लुक आ दादिया सुभान अल्लाह अजीजो दोस्तो पाण फरमाया हूं तो जिए इन सिरिय जो ताल्लुक इन बदन साए इन जिस्म साए जे कदे तिखे औजार सा कंहिंजी मुठी कपी वञे मुठी परे वञी करे त जिस्म इंसान जो बदबूदार थी वञे जेको माण्हू ईमान वारो सदाइण वारो जेकॾहिं बेसब्र थी वञे त जीअं जिस्म बदबूदार थिए मुठीअ खां सवाइ त इंसान सब्र खां सवाइ ईमान खां खाली थी वञे हलो त हलो हज़रत पीरान पीर दस्तगीर जे दरबार रहमत आ जारी तुझी रहमत आ जारी तुझी रहमत आ जारी तुझी रहमत आ जारी तुझी कर पोए वारी मुझी कर पोए वारी मुझी जल्दी आख्वान जिलानी कर का मुर्शिद मेहरबानी कर का मुर्शिद मेहरबानी पंधड़ो त करे ॾिस वो सुलासम जे दरबार में हल ज़िक्र जा हल्का ॾिस हू ॿुध क़ुरान जी तिलावत ॿुध आशिक़ परवाना ॾिस त तुंहिंजी दिलि ठरी पए हबीबन जा प्यारा गुलाम हज़रत गौसुल आज़म खां पुछो वियो क़िबला ॿुधायो त सब्र जी तारीफ़ छाए पाण गुनियत तालिबीन जे अंदर आंदो थन त असब्र अल वक़ूफ़ मअल बलाए बेहुस्निल अदब पाण फरमायो त इंसान खे मुसीबत अचे तकलीफ़ अचे उन मुसीबत सां गॾु बीहण दाह न करण कूक न करण पर सुहिणे अदब सां उन मुसीबत सां क़याम करण गॾु बीहण इहा सब्र जी तारीफ़ वरी अॻिते पाण फरमायूं वकील असब्र पाण फरमायूं त असब्र तरक शिकवा हुज़ूर गौसुल आज़म फरमायो त सब्र जी तारीफ़ आहे त माण्हू शिकवा ऐं शिकायत छॾे हज़रत ज़ुन्नून मिस्री खां पुछाऊं उन चयो त असब्र अल इस्तिआनतु बिल्लाह सब्र छाए मुसीबत जे टाइम में रब करीम खां मदद वठण अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो ही महीनो मुहर्रम शरीफ जो आ मोमिन तोखे सब्र खां कम वठणो आ इस्तिक़लाल खां कम वठणो आ सुबात खां कम वठणो आ हाणे मां तोखे ॿुधायां त हसनैन जो शान छाए हयात आए हुसैन मुंहिंजो हयात आए हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे खुदा जे नाले शहीद थियो आ खुदा जे नाले शहीद थियो आ इन्हीअ लाइ को हराम आहे हुसैन मुंहिंजे सुहिणे नबीअ जे गल मुबारक जोहार आहे हाय हुसैन मुंहिंजे सुहिणे नबीअ जे गल मुबारक जोहार आहे हुसैन हुसैन जी जल अमर ऐं बाबे अली सुहिणे जो सिंगार आहे हुसैन
जन्नत जे नौजवान हुसैन, जन्नत जे नौजवान हुसैन, जन्नत जे नौजवान में इमाम आली मकाम आए। हजरत सैयदना अब्दुल्ला इब्ने अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा नबी पाक जो सोटा तमाम वडो आलिमा मजमा उस ज़वाइद हदीस जो किताब उन हदीस जे अंदर ये हदीस नकुल कई वई आ दिल सां पीही कया थो माए बयान कन नई करीम जो मौजज़ो बुधो। सुभान अल्लाह। माण्हू सोचींदा त शायदि साईं मौली साहब मस्जिद जे भितर के बि वाइज़ ॿुधाए बी कया थो माए बयान कन नई करीम जो मौजज़ो बुधो। मौजज़ो बुधो दोस्तो बुधो आहे किसो ही आली शान कन नई करीम जो मौजज़ो बुधो। हजरत अब्दुल्ला इब्ने अब्बास का नबी पाक जो ये सोटा तमाम वडी इज्जत वारो आ। रसूलुल्लाह जो सोट वडी इज्जत वारो वडो आलिम मजमा ज़वाइद में अचे थो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन टे पहरी जी नमाज मस्जिद नबवी में पढ़न था। नबी पाक जन फलम्मा कान फिर राबियत जने अल्लाह जा नबी चौथी रकात में होया तफा अकबल अल हसन वल हुसैन त हजरत इमाम हसन ऐं इमाम हुसैन रसूलुल्लाह वट पहुंची विया। हबीबन जा प्यारा गुलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने जेडी मल सजदे में आया तो महबूब जा बचड़ा इमाम हसन सोनो ऐं इमाम हुसैन नबी पाक जे पुठरन मुबारक जे चढ़न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेडी मल अल्लाह जे नबी नमाज पढ़ी बस कया नबी पाक जो सलाम वरायो सलाम वराए अल्लाह जा महबूब मदीने वारा शहनशाह असहाबन सबोरन दे मोह करे वेठा। केदे मोह करे वेठा ओ महबूब मिठे जे प्यारन जी महबूब मिठे जे प्यारन जी असां बोले लधी आ पाक गली चश्मन ते रखे असां चुमंदा हूं बकर उमर उस्मान अली। अजीजो दोस्तो महबूब करीम जा प्यारा गुलामो नबी पाक जन असहाबन सबोरन दे मोह करे वेठा। फहमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला आतिकल अयमन अल हसन अल्लाह जे महबूब बिठड़े मदीने वाले घोट हजरत इमाम हसन के पंजन हथन मुबारकन सां खणी करे सजे कुल्हे ते विया। सुभान अल्लाह। छा कयो कुल्हे ते वियारियो वह फहमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला आतिकल ऐसर अल हुसैन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खबे कुल्हे ते मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन के खबे कुल्हे ते विहारियो। नबी पाक जन एडा कुर्बदार उसामा बिन ज़ैद उसामा रसूलुल्लाह जो गुलाम हो। ज़ैद उन जो बचड़ो नढड़ो रुनाई पे नबी पाक खणी करे पंहिंजे कुलनि ते उनखे विहारियो।
माना हुजूर ॿुधायो त ओ मुंहिंजा प्यारा गुलामो इन्हनि कुलनि ते रुगो हसनैन खे न खणंदो आहियां पर मुंहिंजा जेके उम्मती जेकॾहिं ॾुखायल रोंदड़ हूंदा आहिनि त उन्हनि खे पहुचाइण जे लाइ मां गुलामनि जे बचनि खे कुलनि ते खणंदो आहियां। ओ मुंहिंजी वाह रखजा शान वारा नबी मुंहिंजी वाह रखजा शान वारा नबी मुंहिंजी वाह रखजा शान वारा नबी उते भेरो कजा ए भलारा नबी मुंहिंजी वाह रखजा तुंहिंजो नालो मोहम्मद आहे मिठो असां हर मर्ज़ में आज़माए ॾिठो। ॾाढा सुभान अल्लाह। ओ तुंहिंजो नालो मोहम्मद आहे मिठो असां हर मर्ज़ में आज़माए ॾिठो बस पंहिंजो यकीन तहित आ बीठो सॾुनी थो ॿुधी थो सहारा नबी वाह रखजा शान वारा नबी मुंहिंजी वाह रखजा। अब आप जो सहारो अमल गुनहगार कबर में पुॼंदासीं मदीने वारो त पुॼंदो तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो जा तुंहिंजे हूंदे बि मां हिकिड़ो जा मिट पूरे वञने त पोइ पहुचजा मिट पूरे वञने त पोइ पहुचजा नी मूंखे अमलनि जो कोन्हे आसरो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अब नारो हो न अजीजो दोस्तों हबीबन जा प्यारा गुलामो तवज्जो दीजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजे कुले ते इमाम हसन सुने खे विहारियो खबे कुले ते मुंहिंजे महबूब मदीने वारे शहनशाह करबला जे सरदार शहीद इमाम हुसैन खे हुजूर फरमायो ओ मुंहिंजा प्यारा साहबियो हेदे नजर कयो हेदे निहारियो नबी पाक जन मस्जिद नबवी में वेठा मस्जिद सजी भरी पई आहे हुजूर फरमायो ताला उखबिरुकुम बखैरिन नास बिजद्दिन व जिद्दतिन अला उखबिरुकुम बखैरिन नास बिअब्बिन व उम्मिन अला उखबिरुकुम बखैरिन नास बिअम्मिन व अम्मतिन अला उखबिरुकुम बखैरिन नास बिखालिन व खालातिन इला आखिरी औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी साईं जी हदीस जा लफ्ज़ पढ़िया अथनि खुदा कनो सभिनी जो बेड़ो पार। हाँ साईं अजीजो दोस्तों नबी पाक जा प्यारा गुलामो दिल जे हुजूर सां ॿुधजा माना ॿुधाया हुजूर फरमायो त ओ मुंहिंजा प्यारा सहाबियो तव्हां सां ख़बर न कयां माना तव्हां सां ख़बर कयां थो ॿिन शख़्सनि जे बारे में जन जो नानू शान वारो जिन जी नानी बि शान वारी जिन जो बाबो शान वारो जिन जी अम्मा शान वारी जिन जा मामा शान वारा मासियूं शान वारियूं जंहिंजा चाचा शान वारा फुफियूं शान वारियूं नबी पाक फरमायो त जिन ॿिन शख़्सनि जे बारे में तव्हांखे ख़बर पियो कयां इहे ॿई मुंहिंजा बचड़ा जेके मुंहिंजे कुल्हे ते वेठा हिकिड़ो हसन आहे ॿियो हुसैन आहे हिननि जो नानो मां मोहम्मद करीम आहियां हिननि जी नानी खदीजतुल कुबरा आहे।
नबी फरमायो त हिनन जो बाबो हजरत अली मुर्तजा है ऐं हिनन जी अम्मा खातून जन्नत। अल्लाह जे नबी फरमायो त हिनन जा मामा मुंहिंजा पुटड़ान ऐं हिनन जूं मासियूं मुंहिंजूं ॿियूं टे न्याणियूं। अल्लाह जे नबी फरमायो त हिनन बचड़न जा जो चाचा हजरत जाफर तैयार जेको जन्नत में मलाइकन सां उॾामे ऐं पुफी बीबी उम्म हानी जंहिंजे घर मां रसूलुल्लाह जो मिराज थियो आहे। अल्लाह जे नबी फरमायो त ही ॿई जन्नती हिनन जा नाना नानू जन्नती हिन जा अबो अमर जन्नती हिन जूं पुफियूं ऐं चाचा जन्नती मामा मासियूं जन्नती मन अहब्बहुमा। हुजूर फरमायो त जिन बि मुंहिंजे उम्मत मां हिननि ॿिनि शख़्सनि सां सची मोहब्बत कई उहे बि जन्नती। या रसूल अल्लाह हक चार यार या अजीजो दोस्तों नबी पाक जा प्यारा गुलामो सुभान अल्लाह एरी हदीस बुधाई तमाम अल्लाह जा नबी मदीने वाला घोट मिठा सुभान अल्लाह जंहिंजा बचड़ा असां वटि असां अमान रसूलुल्लाह जा बचड़ा या उम्मत ला अमान। अजीजो दोस्तों नबी पाक जा प्यारा गुलामो दिल जे हुजूर सां ॿुधजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मस्जिद नबवी किथे मस्जिद नबवी में जंहिंजा मदीने दी गल बात होंदी उस जाए रहमत रब दी बरसात होंदी जंहिंजा मदीने दी गल बात होंदी उस जाए रहमत रब दी बरसात होंदी नबी पाक जन मस्जिद नबवी में आए नबी पाक जन हजरत इमाम हसन जो हथ वरितो वरी मुझे महबूब मदीने वाले घोट इमाम हुसैन जो ही हथ वरितो मां कुर्बान वञा उन महबूब मदीने वाले घोट तां जेको ॿिनि बचड़नि जे हथनि में हथ विझे थो खुदा जो कसम को अहिड़ो बि मौक़ो हुजूर जन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में हथ विधो हज़रत उमर जे हथ में हथ विधो हुजूर फरमायो सहाबियो हा कज़ा नुबास यौमल क़ियामत ओ सहाबियो ॾिसो जीअं हिते हज़रत उमर ऐं उस्मान हज़रत उमर ऐं अबू बकर सिद्दीक़ सां मां मोहम्मद जो चंबो चंबे में आ त महशर जे मैदान में बि ईअं गॾु उथंदासीं। अज़ीज़ो दोस्तो तवज्जो ॾियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हसनैन करीमैन जा हथ वरता नबी पाक फरमायो त ओ मुंहिंजा गुलामो ओ मुंहिंजा सहाबियो हेॾे ॾिसो मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अहब्ब अबाहुमा व उम्महुमा कान मइय फिल जन्नत फी दरजती यौमल क़ियामत नबी पाक फरमायो त जंहिं उम्मत मां मूं मोहम्मद सां सच्ची मोहब्बत कई पूरी मोहब्बत जी दावा न हाज़े हबीबन जा प्यारा गुलाम थोड़ो तवज्जो ॾियो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां हबीबन फरमायो त जंहिं मूंसां
सच्ची मोहब्बत कई ऐं मुंहिंजे हिननि ॿिनि बचड़नि हसनैन सां मोहब्बत कई। हसनैन जे बाबे ऐं अम्मा सां मोहब्बत कई। नबी पाक फरमायो त मशर जे मैदान में क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन मोहब्बत खे हिननि मुंहिंजनि बचड़नि सां मूंसां ऐं हसनैन जे अबे अम्मा सां मोहब्बत करण वारनि खे रब जन्नत में उहो दर्जो उहो ॾाको ॾींदो उहो दर्जो ॾींदो। माना उन दर्जे में जंहिंमें मां मोहम्मद करीम हूंदुसि उहे मुहब मूंसां उते गॾु हूंदा। अदा केॾी वॾी ॻाल्हि आहे। मुबारक अथव जो पाण राफ़ज़ी बि न आहियूं, पाण ख़ारजी बि न आहियूं। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल। नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। खुद जो नबी पाक जे प्यारे यार हज़रत अबू बकर सिद्दीक़ रसूलुल्लाह जे अॻियां पंहिंजे दिल जी ॻाल्हि रखी। बेटा फरमाए तो ही कन गादे के बिया कन गिनेज पोए उन्हनि साण सुनेज प्रिया संदी गालड़ी। बेटा फरमाए तू उच्चतन रख होतन सां मता प्रीन पंहिंजो करून लखे लोधाए कढियूं पानियूं बारो चन। नबी पाक दा प्यारा गुलामो जो एतिरो आवाज़ आहे जो तहां ते पहुचे निगाह थींदी न साईं जे विच में। हाँ साईं अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो दिल जी तवज्जो सां ॿुधजा। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ छा फरमायो थोरो तवज्जो कर न। अर्ज़ कयां तवल्लज़ी नफ़्सी बियदिही लकराबत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्ब इलैया अन असल कराबती। सुभान अल्लाह चओ न। मां बेत पढ़ा था सुभान अल्लाह चओ पर जे मां हदीस जी इबारत पढ़ा त सुभान अल्लाह चओ। दाद ॾियणु खपे वल्लज़ी नफ़्सी बियदी लकराबत रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्ब इलैया अन असल कराबती। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो या रसूल अल्लाह मूंखे रब करीम जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां सिद्दीक़ जी जान त मूंखे पंहिंजे माइटनि खां तो रसूलुल्लाह जा माइट वधीक प्यारा ते मोमिनन जो अक़ीदो इहो अज़ीज़ो दोस्तो हबीबन जा प्यारा गुलामो हज़रत इमाम हसन इमाम हुसैन ॿई नगरान ताजो उहो दौर आयो आहे जो हज़रत इमाम हुसैन आली मकाम यजीद जो दौर आयो। मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन मदीनो छॾे। हाँ साईं छा थो छॾे मदीनो छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। मदीनो छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ो त मां अर्ज़ कयां। अज़ीम तोहफ़ो आहे ऐं हिन जी एॾी वॾी का क़ीमत बि कान्हे का। सो जेके ख़तीब आहिनि वाइज़ करण वारा या दीन सां मोहब्बत करण वारा मां ॿ टे कापियूं खणी आहियां। अबा बस 5-7 मिनट मिली थोड़ो वेहो पोइ तव्हांखे छॾियूं था। तव्हां सवेल खां वेठा हो। ओ जंहिंजो नानो नबी सरेदार हुजे जंहिंजो नानो नबी सरेदार हुजे जंहिंजो नानो
नबी सरदार हुजे उहो कीअं यज़ीद तुंहिंजो यार हुजे जंहिंजो नानू नबी। इमाम हुसैन मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन उनजो मौक़िफ़ छा हो? मौक़िफ़ ॿुधो मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन जो मौक़िफ़ ॿुधो। पाण रसूलुल्लाह जे रोज़े ते आया, या रसूलुल्लाह जंहिं सबक़ जी तो तैयारी कराई हुई मुंहिंजा नाना मुस्तफ़ा वो टाइम वेझो अची वियो आहे, हाली दुआ कर। हुज़ूर दुआ कई त अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सबरा, मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन खे अजर बि ॾिजा सब्र बि ॾिजा। सब्र जी ॻाल्हि नंढी थी अचे। मुंहिंजो मुर्शिद इमाम हुसैन अम्मा ख़ातून अतार जे दरबार में आयो, अखियुनि मां पाणी हलियो आहे। अर्ज़ु कयई त ओ मुंहिंजी चीचर अम्मा, या त उहो टाइम हुयो जॾहिं तुंहिंजे लाॾाणे जो वक़्तु वेझो हुयो, तो असांजा कपिड़ा धोता मानी तैयार कई। बाबे अली मुर्तज़ा पुछो त ओ ख़ातून जन्नत अॼु हिकिड़े ई टेम ते तो कपिड़ा बि धोता ऐं उन सां गॾो गॾु खाधो तैयार कयो आहे, त तो रोई चयो त ओ अली मुर्तज़ा ओ हसनैन जा बाबा, मुंहिंजे नाने मुस्तफ़ा मूंखे चयो हो त मुंहिंजे औलाद मां मुंहिंजे खानदान मां मूंसां अॻे जहान में मूंसां सभिनी खां अॻु में जेकॾहिं अॻे जहान में अचे मुलाक़ात कंदी त ख़ातून जन्नत। ओ मुंहिंजी अम्मा कॾहिं त तूं असांजे लाइ ओ पाणी ऐं कपिड़ा ऐं खाधा तैयार पई करी, तो बाबे खे चयो त मता पोइ हिननि खे को कपिड़ा धोई न ॾिए, मता को खाधो न खाराए। ओ मुंहिंजी अम्मा अॼु दुआ कजा ॼमंदे नबी पाक जेका लोली ॾिनी हुई तो न लोली असां मां निभाए अचा। हाजी गुलाम नबी महेसर मरहूम त इमाम हुसैन छा फरमायो त शल यार साण पूरो इकरार थी वञे, शल यार साण पूरो इकरार थी वञे, धड़का हुसैन जो ही सिरधार थी वञे। अजीजो दोस्तो, मुंहिंजे मुर्शिद इमाम हुसैन मदीनो शरीफ छॾियो, सईदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन, जन्नत जे नौजवाननि जा जेकॾहिं सरदार आहिनि त हिकिड़ो इमाम हसन ॿियो हुसैन। वेठो हुजे हा सेज ते वेठो हुजे हा जन्नती हो, पर सोचाए त नाने नबी पाक जे दीन जो बूटो लगायो, उनजी मुस्तफ़ा आबियारी कई, जंगन में तकलीफूं बर्दाश्त कयूं। हुजूर खां बाद में हज़रत अबू बकर सिद्दीक़ उनजी आबियारी कई, उन खां पोइ हज़रत उमर आबियारी कई, हज़रत उस्मान ऐं बाबे अली आबियारी कई। जेकॾहिं यज़ीद जे सूरत में मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जे दीन खे कायम थिए थोरो टाइम थियो आहे, जेकॾहिं दीन खे को नुक़सान ॾींदो भली मां अकेलो हुजां, पर मां हुसैन ज़ालिम जे हथ ते हथ कोन रखंदुसि। इमाम हुसैन जो सबक़ अथव। हा साईं, अॼुकल्ह बि कई यज़ीद फिरनि पिया। कोशिश कजा रसूलुल्लाह जे गुलामनि सां जेके मदीने वारे जा आशिक हुजूर जा बचड़ा उन्हनि सां गॾु हुजजा। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े खे हिम्मत ॾिनी, पाण काफ़िलो कतारी रात जो टाइम थियो आ, ओ
सितारा निकरी आन रात उदय थिया मदीने जूं पतियूं झामी वयूं मुर्शिद इमाम हुसैन काफिलो कतारे थो जेडी मल मदीने मां निकतो जंहिं मदीने में हुसैन जाओ निपनो वॾो थियो पलियो उन मदीने खे छॾण त ॾुखियो पर सोचाई त रसूलुल्लाह जे दीन ऐं सबक ख़ातिर मदीनो छॾिबो छा कबो मदीनो शरीफ छॾिबो मदीने शरीफ जे भितनि मां छितनि मां हिकिड़ो रोअण जो आवाज़ आयो छा जो आवाज़ आयो मिलियो सदमो सजर मिलियो सदमो सजर मिलियो सदमो सजर मुंहिंजो वगर मूंखां विछड़ी वियो हाय मूंखां विछड़ी वियो मिलियो सदमो सजर मिलियो सदमो सजर मुंहिंजो वगर मूंखां विछड़ी वियो हलंदे हलंदे साईं मके पहुता मके खां उणिवीह मंज़िलूं करे करबला में जेके इमाम हुसैन करतब ॾेखारिया खुदा पाक जो कसम जहान इमाम हुसैन जो थोरो लाहे नथो मां हिकिड़ी करामत सैयदना इमाम आली मकाम जी तव्हांखे ॿुधायां मां 4 साल अॻु में करबला शरीफ अंदर भीड़ घणी हुई माना रश हुई सोचोसीं त कंहिंखे पासो लॻे कंहिंजे मथां लत अचे बेअदबी आहे हुसैन जी दरबार आहे का आम दरबार कान्हे पोइ मां अंदर ख़त्मो न ॾेई सघियुसि ईअं ॿाहिरि निकितुसि त ॿाहिरि सैयदना इमाम हुसैन आली मकाम जा अलकाब लिखिया पिया आहिनि त मक़तूर रास माना हुसैन उहो शहीद जंहिंजो धड़ मुठीअ खां जुदा कयो आहे कतीलुल इराक़ अहिड़ा अल्फाज़ लिखियल आहे एॾी रिकत थी मां हिकिड़ो गुनहगार आहियां मां तव्हांखे चवां त मुंहिंजी दिलि अलाह जो ज़िक्र कंदी आहे त पोइ सम्झ त मां कूड़ थो ॻाल्हायां पर ख़ुदा पाक जो कसम इमाम हुसैन जे रोज़े मुबारक जे इहाते में जिथे माण्हू न हुया उते मां ही मथां रुमालो विझी ऐं थोरो तवजो कयुमि त अखियूं ॿुॾियुमि अखियुनि मां पाणी ज़ारो कतार वहण लॻो ऐं दिलि मुंहिंजी अल्लाह जो ज़िक्र कर अल्लाह 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 पोइ हर रोज़ वरी बि वेंदो हुउसि 3 रातियूं हुयासीं पर कैफियत कान मिली पोइ वरी इहा कैफियत हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफा जे दरबार में मिली ऐं आख़िरी ॾींहं ते हुज़ूर गौस आज़म जे दरबार में मिली अल्लाह साईं मां गुनहगार जा चंद चयल लफ़्ज़ क़बूल फरमाए अवां जो अचण वेहण ॿुधण क़बूल फरमाए अल्लाह ताला हज़रत सैयद सादात सबूरन जे सदके मुस्तफ़ा जे सॼी उम्मत जो बेड़ो पार फरमाए अल्लाह साईं दरगाह खानकाह के आबाद करे आमीन व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दवाना